अस्सलामुअलैकुम यूट्यूब साथियों, तमाम उम्मीद तव्हां सां साथियों। अॼु ॿ किताब आहिनि, ॿई भरे सघी नंढे खंड जे माण्हुनि जो किताब आहिनि, जेके नंढे खंड जा तमामु वॾा माण्हू जंहिंजो वॾो किरदारु। हालांकि ॿिन्ही जो नंढड़ा जेका शहरनि सां वास्तो, नंढड़नि मुल्कनि सां वास्तो, पंहिंजा वॾा कम जेके इंसान पंहिंजे कमनि हिसाब सां वॾा चया वञनि था, ॾाता सुञाता वञनि था। ॿिन्ही माण्हू लाइक़ु माण्हू ॿिन्ही ते मूंखे हिकिड़ो हीअ किताब त आराम सां मिली वियो, पर हीअ किताब हिकु दोस्त, कराची जो दोस्त आहे, उनजी महिरबानी सां ही मिलियो आहे। अम्बेडकर तमामु बहितरीनु जेको आहे सो किताब आहिनि। ॿई किताब भरे सघी जी सियासत उनखे सम्झण लाइ, हेठि शेड्यूल कास्ट उन सियासत खे, ऐं उन टाइम जी 1940 खां अॻु में 1900 वठी 47 विरहाङे ताईं जी सियासत खे सम्झण लाइ ॿई करनि था किताब। ॿई किताब जा मौज़ू ठाहूका, ॿिन्ही जो कमु ज़बरदस्तु, ॿिन्ही जो किरदारु भलो, ॿई जाखोड़ी माण्हू जे पंहिंजे वतन, पंहिंजे माण्हुनि जे लाइ जिदोजहद कई, पंहिंजूं ज़िंदगियूं क़ुर्बान कयूं, जंहिं पंहिंजो साहु ॾेई वीसार ॾिनो क़ौम खे, पंहिंजे माण्हुनि खे वॾो किरदारु ॾिनो ॿिन्ही जो। हाणे मां 8-7 मिंटनि में छा तारीफ़ कराए सघां, जेतिरो थी सघे थो मां जो तारीफ़ कराए, तव्हांजा ॾाढो तारीफ़ करायां थो पियो। दोस्तो, हीअ आहे पहिरियों किताबु अम्बेडकर, बाबा साहब भीमराव अम्बेडकर ज़िंदगी ऐं जिदोजहद। हीअ आहे सैयद शाह गाज़ियुद्दीन ऐं गणपत राय जो तर्जुमो कयो आहे। पाकिस्तान दिलत फोरम उन खे तर्जुमो छापियो आहे। दोस्तो, हीअ जेको असांजो आहे गणपत राय जंहिं हिन खे तर्जुमो कयो आहे, ऐं हालांकि हेठी तबिके, हेठी ज़ात ते असांजो ख़ुर्शीद क़ाइम खानी जो ॾाढा ज़बरदस्त किताब आहिनि। पर साथियो, हीअ जेको आहे सो ख़ुर्शीद क़ाइम खानी पंहिंजी ज़िंदगी में जॾहिं इक़्तिदारी ऐवाननि खां थोॾे राजपूती गवर्नमेंट में सीनियर मेजर जहिड़े उहिदे खे लथड़ी पंहिंजे मुल्क जे ग़रीब अवाम लाइ, त हिन कहिड़े बि पुठिते मड़ी नथो। हिन ज़िंदगी कोलियुनि, भीलियुनि, महारेजनि, जोगियुनि ऐं हबशनि में गुज़री उन माण्हू सां रूह नातो ॻंढियो जेको हुनजी मौत पुॼाण पिणु जाए रहियो। उहो साल में 5 जॾहिं हिन हिकु नौजवान जे बारे में मूंसां ॻाल्हि कई, त हिन जो मूंसां ख़त किताब ज़रिए राब्तो ख़ुर्शीद हिकु 4 दिलतनि दरावण ऐं धरती धकण माण्हुनि सां राब्ते में रहंदो, सो उन ॻाल्हि ते को बि ध्यानु ॾिनो त कुझु दिलतनि दरावण सां पुॼण हैदराबाद में ख़ुर्शीद साहब सां मूंखे हिकु नौजवान सां मिलायो, जेको उन वक़्तु ओल्ड कैंपस में पढ़ंदो ऐं संदसि रिहाइश पिणु हैदराबाद हूंदी। ईअं गणपत सां मुंहिंजो वास्तो हुजे, पर ख़ुर्शीद जी ज़िंदगी में असां वधीक गहरा न थियासीं। हू ख़ुर्शीद साहब गॾिजी दिलत अदब लाइ रिसालो कढंदा हुआ। उहो पाकिस्तानी तारीख़ में वाहिद रिसालो जंहिं ज़रिए डॉक्टर अम्बेडकर साहब जी फ़िक्र खे पाकिस्तान मुतारिफ़ रोशनास करे, सिंध, छो त दोस्तो पाकिस्तान सिंध में रोशनास करे। ऐं हीअ किताबु ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे। किताबु दोस्त जे जेको आहे सो रीगल चौक ते घुमंदे घुमंदे हुनखे हथु अची वियो, ऐं हुन मुंहिंजे लाइ जेको आहे सो ख़रीद कयो, लख लाइ हिकु दोस्त जा, हुन जो नालो मां कोन खणंदुसि। दोस्तो, इहा महाकाय त पाकिस्तान में शेड्यूल कास्ट तरीक़े पिणु बर सगीर पाक हिंद जे अज़ीम लीडर बाबा साहब अम्बेडकर जी जिदोजहद जो हिकु हिसो तसवुरु आहे। विरहाङे खां अॻु थींदड़ आम चूंडुनि जी शेड्यूल कास्ट फीडर जे बंगाल में अॻुवान जोगेंद्र नाथ मंडल मुस्लिम लीग जो साथ ॾिनो, ऐं फीडरेशन 24 मेंबरनि जी हिमायत सां ख्वाजा निज़ाम जी काबीना वज़ारत जोड़ी वई। जोगेंद्र नाथ मंडल मुस्लिम लीग जे जनाज़ साहब सां इक़्तिदाद कयो, जीअं कांग्रेस जे अछूं दुश्मनी वारियूं पॉलिसियुनि खे मुंहुं ॾेई सघिजे। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पिणु मुस्लिम लीग जी हिमायत कई ऐं दिलत मुस्लिम इत्तेहाद ते ज़ोर ॾिनो। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर पाकिस्तान जी मुताबाल खे हैसियत पसंदीदा ॾिसंदे टाइम्स ऑफ पाकिस्तान जे उनवान सां किताब पिणु लिखियो। मुस्लमान जी जाइज़ हक़नि जे वकालत कयईं। कश्मीर जे मसइले ते पिणु वाज़े तौरु कश्मीर मुस्लमान जी हिमायत कयईं। पाकिस्तान जे बानी जनाह खे पिणु शेड्यूल कास्ट जे माण्हुनि जो पसमानदगी उन्हनि जे मुफ़ादनि जो ऊनो हो, पर उहा ॿी ॻाल्हि आहे त जनाह जे वफ़ात खां पोइ इक़्तिदार में धरनि दिलतनि खे न सिर्फ़ु नज़र कयो, पर शेड्यूल कास्ट जे माण्हुनि खे हथु वठी पोइते दखण में वसा कीन घटायो। 8 अक्टूबर जो पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर क़ानून साहब जोगेंद्र नाथ मंडल शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ पाकिस्तान जो पहिरियों सदर हुकुमरान जी रवे खां मायूस थी इस्तीफ़ा ॾिनई। उहो पिणु नंढे खंड जो अलमियो आहे जो हिकु साल जे अंदरि नए क़याम वारे ॿिन्ही रियासत हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे कानून में इंसाफ़ जे वज़ीर जोगेंद्र नाथ मंडल। 8 अक्टूबर डॉक्टर बाबा साहब भीमराव अम्बेडकर 10 अक्टूबर 1951 इस्तीफ़ा ॾिनियूं, ऐं उन मां नए क़याम में आयल रियासत हुकुमरान जी शेड्यूल कास्ट ॾांहुं रवैयो बख़ूबी अंदाज़ो करे सघिजे थो। हिंदुस्तान में डॉक्टर बाबा साहब जे अम्बेडकर जिदोजहद में फ़िक्र जे करे दिलत तहरीक ॾींहों ॾींहुं वधंदी रही।
ऐं अॼु उत्तर प्रदेश झाड़ जहिड़नि वॾे रियासत में पिन दलित पार्टी हुकूमत बि आहे। पाकिस्तान जोगंदा मंडल जो वञण खां पोइ शेड्यूल कास्ट जो आवाज़ु ॼण ख़तमु थी वियो। पाकिस्तान में आवाज़ु शेड्यूल कास्ट अवाम बेज़बान ऐं बेसहारा बणिजो, संदसि आवाज़ु थियण वारो को बि कोन्हो। शेड्यूल कास्ट जो स्वरूप ख़तमु थी वियो ऐं सोचण सदन खां पसमानद उन्हनि माण्हुनि में बि कया मनमूबर जी विच ओज ज़ातियुनि जी हिस्ट्री अक़लियत में 80% वधीक आवाज़ु रखंदड़ शेड्यूल कास्टनि खे पूरी तरह असैम्बली तालीमी इदारा मुलाज़ वग़ैरह नज़रअंदाज़ कयो वियो ऐं शेड्यूल कास्ट हवाले खे दॿाइण लाइ न त नवां हथ कंडा इस्तेमालु कया विया। दोस्तो वीडियो त वॾी थी वेंदी, मां हाणे जेको आहे सो छा हिन जे बारे में ॿुधायां। अम्बेडकर जी ज़िंदगी आहे, जदोजहद आहे उन ते, ऐं ॿियो ई असांजो आहे शहीद अल्लाह बख़्श सुमरो, उनजी ज़िंदगी ते आहे। शहीद अल्लाह बख़्श सुमरो असांजे सिंध जो हीरो, जंहिं जेको वज़ीर आज़म रहियो ऐं जंहिं पंहिंजी सियासत सुठे नमूने कई। ही दोस्तो जेके आहिनि सो मज़मून आहिनि जेके असांजे शहीद अल्लाह बख़्श सुमरे जी हिन किताब ते आहिनि। असांजे हिन जेको आहे सो महबूब अली सुमरो हिन किताब खे मुरतब कयो आहे। जदीद सिंध जो क़ौमी सरवाण, बिल्कुलु इन खां कोई इनकार न आहे त जदीद सिंध जो क़ौमी सरवाण। इन ते इब्राहिम जोई जा 2 लफ़्ज़ आहिनि जेके मां जेके हिते पढ़ण टाइम कोन्हे, सफ़ा कोन्हे त छा माना हिनखे ॾियां। सिंध जी सियासत जी तारीख़ उहा अमल माण्हू माणक शहीद अल्लाह बख़्श सुमरो जंहिं सियासी पंहिंजी हयाती सिंध जे हक़ लाइ जाखोड़ी की नंढे खंड जी सियासत में शहीद अल्लाह बख़्श सुमरो जो ॻाइण उन सियासत में थियो जिन पंहिंजे वतन सां सचाई जी आला मिसाल क़ाइमु कया। हू हिकु सेक्युलर ऐं लिबरल ज़हन रखंदड़ सियासत न संदसि सियासी मज़हबी लाड़नि खां तमामु घणी पासी हुई। उहे सबबु जिन पाण कांग्रेस जी सियासत सां सुलाड़े नंढे खंड में जॾहिं हिंदुस्तान छॾियो तहरीक शुरू थी त हू ॿिन्ही पेश जेतोणीकि हिन वटि ख़ुदिमुख्तियार सिंध जो तस्वर न हो, पर तंहिं हूंदे बि जॾहिं हू सिंध जो वज़ीर आज़म थियो त हिन वटि सिंध जे हक़नि जे लाइ जुदो कंदड़ मुस्लिम लीग जी साज़िश उन वक़्तु बि जारी हुयूं, पर हिन समूरी साज़िशनि खे मोड़ ॾींदो रहियो। ऐं मुंहिंजो साणसि मुलाक़ात सिंध हारी तरीक़े जी कॉन्फ्रेंस थींदियूं। उन खां सवाइ जॾहिं आउं संदसि मदरसे जो शागिर्दु हो तॾहिं बि शागिर्द मसइलनि जे हवाले सां साणसि मिलणु थींदो। अल्लाह बख़्श सुमरो सियासी तौरु ॾूरस माण्हू, पाकिस्तान तोड़े जनाह जे बारे में संदसि कयल जंहिं बि ॻाल्हियूं हुयूं उहे ॻाल्हि बिल्कुलु सही हुयूं, जिनखे साईं जेम्स पिणु क़बूलु कयो। मूंखे यादि आहे त आउं हिकु भेरा साईं जेम्स शहीद अल्लाह बख़्श सुमरो जी मज़ार ते वियासीं त उन वक़्तु साईं जेम्स हिन ॻाल्हि ते इतराफ़ु कयो त शहीद अल्लाह बख़्श सुमरो सही चयो हो त जेतिरियूं कोशिशूं आउं पाकिस्तान ठाहिण लॻाए रहियो आहियां एतिरो वक़्तु इन जे ख़िलाफ़ु ई वेड़ कंदो रहंदुसि। दोस्तो वॾनि माण्हुनि जा लफ़्ज़ हमेशह इहे असांजे इब्राहिम जोई जा लफ़्ज़ हुया। छा त लफ़्ज़ आहिनि, मां हिकिड़े मिंट में 7-8 मिंट में छा बयानु कयां। हीअ जेका वॾा माण्हू अल्लाह बख़्श सुमरो, मौलाना अबुल कलाम आज़ाद, ऐं हिन जा तस्वीरूं, हीअ हुनजी आख़िरी आरामगाह, हीअ अल्लाह बख़्श सुमरो जीअं पंहिंजे वक़्त जी सियासत कंदो भरे सघी सियासत में इन जा फुटेज आहिनि। हीअ साईं जेम्स अल्लाह बख़्श सुमरो साथियो, हीअ जेके आहिनि सो उहे माण्हुनि जे शहीद अल्लाह बख़्श सुमरो सां गॾु वक़्तु गुज़ारियो। हिकिड़ो वीडियो सां मसइलो थिए थो पियो, सही हीअ तस्वीरूं आहिनि जेको आहे सो साथियो 8 मिंटनि में मां एतिरो ई चई करे इस किताब जो तारीफ़ कराए सघां थो। तव्हांखे अगरि हीअ किताब हीअ वीडियो पसंदि आहे त वीडियो खे लाइक कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा तव्हांजा लख लाइक साथियो। 8 मिंटनि में एतिरो ई करे सघियुसि, वधीक किताबनि लाइ ॻाल्हाइण लाइ घणो कुझु आहे, पर मां एतिरो ई ॻाल्हाईंदुसि। तव्हांजी महिरबानी साथी।